राजनीति ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचाईंदासीं। हैदराबाद में गैर कानूनी अलाटमेंट नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। एहतसाब अदालत पारां अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी किया विया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा शाहिद अदालत में पेश थिया आहिनि। बयान रिकॉर्ड आॾी पुछा 3 फरवरी ते थींदी। हैदराबाद में आगाह कई पिया। गैर कानूनी अलाटमेंट नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। एहतसाब अदालत पारां अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी किया विया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जा शाहिद अदालत में पेश। बयान रिकॉर्ड आॾी पुछा 3 फरवरी ते थींदी। हैदराबाद में आगाह कई पिया। गैर कानूनी अलाटमेंट नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। एहतसाब अदालत पारां अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी किया विया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। हैदराबाद में गैर कानूनी अलाटमेंट नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। एहतसाब अदालत पारां अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी किया विया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। आगाह कयूं पिया। हैदराबाद में गैर कानूनी अलाटमेंट नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। एहतसाब अदालत पारां अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी किया विया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। इमाम अली भालाई असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। इमाम अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी वक्त हैदराबाद की एहतसाब अदालत में सरकारी जमीन की गैर कानूनी अलाटमेंट वाले नेब रेफरेंस की ॿुधणी थी है। अदालत अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो, किरण खान शोरो समेत 18 जवाबदार जेके वकील समेत अदालत में पेश थिया आहिनि। जिते हिकु गवाह पिण एहतसाब अदालत में पेश थियो आहे। जॾहिं त उन हवाले सां मुख्तियारकारनि ऐं उन जा लाॻापियल माण्हू अदालत में पेश न थिया। अदालत अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जी ज़मानत न थियण जोगा वारंट जारी करे छॾिया आहिनि। जॾहिं त HDA जे शाहिद अदालत में पेश थी बयान रिकॉर्ड कराया। वधीक क्रॉस क्वेश्चनिंग 3 फरवरी ते थींदी। उन हवाले सां गुज़िरियल ॿुधणी ते माइक्रो फिल्मिंग जो रिकॉर्ड पिण अदालत में पेश कयो वियो। 4 शाहिदनि जा जॾहिं जेके पेश थिया, जाम खान जी CNG जो पिण रिकॉर्ड पेश कयो वियो। जॾहिं त मुख्तियारकार ऑफिस वारनि असल ते कागज़ पेश करण लाइ टाइम वरितो, पर हिन ॿुधणी ते उहे पेश न थिया। नेब अॻूणे सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मेयर हैदराबाद काशिफ शोरो समेत 18 जवाबदारनि खिलाफ़ सरकारी ज़मीन की गैर कानूनी अलाटमेंट बाबति रेफरेंस दाख़िल कयो। जी हैदराबाद एहतसाब अदालत में ज़मीन की गैर कानूनी मुंतकिली वारे केस में नेब रेफरेंस ते ॿुधणी। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो, हैदराबाद जो मेयर काशिफ शोरो ऐं किरण खान शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश। शाहिदनि जा बयान रिकॉर्ड। अॻूणे मुख्तियारकार ममताज़ टालपुर जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया।